ए सोचरा ए कुजा में सोची काका आऊं घर हली छा कंदुसि माण्हू मूंखां हिन बाह बाबति पुछंदा आऊं हुनखे कुझा चवंदुसि। ए वरी भी तू शुक्र कर ए तुंहिंजी बाह कटी आहे जान त बची आहे न पर मूं माण्हू खे बिना ए मुंहिंजूं त ॿई बाहूं कटियल आहे। काका उही परेशान न थियो अलाह कंदो माण्हू बि सही सलामत हूंदो ऐं जल्दी पंहिंजे घर अची वेंदो। पर अलाह हुनखे घेर सां रखे। ए अचो सोचरा अलाह न अचो त हलो। हाँ हलो काका हलो। बस हो जा तू हाणे मूंखे पहिरियां थी ख़बर सुणा। काकी कुझा सुणाया वो वक्त याद कंदे मूंखे त रफणी थी वठे। अबा मूंखे सिर्फ इहो ॿुधा त मुंहिंजे माणिक खे गोली त कान लॻी हुई न। चाची पहिरीं गोली मूंखे लॻी आऊं वञी पाणी में डुबथियसि थोरो पाणी में अॻिते हलियो वियो पोइ मुर्गी फायरिंग पे ॿुधी पोइ मूंखे ख़बर रखी कुझा थियो कुझा न थियो। अलाह कंदो मुंहिंजो माणिक ज़िंदा हूंदो। काकी मूं बाह विञाई घोरी अलाह करे माणिक ज़िंदा हुजे ऐं हू वापसि हिते अचे। ए माणिक जी मां तू परेशान न थी माणिक ज़िंदा आहे तू जल्दी मोटी ईंदो। कमीसा इहो त आऊं पंहिंजे पाण खे ॾढ ॾेई वेठी आहियां और नूरी ऐं नबन वारनि जी ख़बर सुणी अथमि त मुंहिंजो इहो फाटे थो। काकी नूरी ऐं नबन जी पंहिंजी ग़लती हुई जेकॾहिं फौजनि खां न भॼनि हा त की न मरनि हा। हा उहे त पराए मुल्क वारा फौजी बंदूकूं खणी बीठा आहिनि हू जॾहिं ओपरा माण्हू ॾिसनि था न त पोयां पइजी था वञनि न ॾिसनि था न सुञाणनि था बसि हुनखे ॿधियो जेल में था वञी विछ। जेकॾहिं मुंहिंजो पुटु थाणे में हूंदो न त हिकु न हिकु ॾींहुं ज़रूरु घर मोटी ईंदो। काकी अल्लाह मां आसरो कीन लाहे पियो तूं परेशान न थी असां माणिक वारनि जी ॻोल्हा कयूं था। ए कमीसा तू हिते को वेठो आहीं उत वञी मुंहिंजे माणिक खे ॻोल्हे अच। ए मां अलाह जे इंतज़ार में आहियां बसि हू अचे त असां ॿई भेड़ा थियूं था। ओ अलाह नो बि अची वियो। अदा खमीसा हल त हलूं। हा बाबा हलो दुआ कजांइ अल्लाह जी अमान। या अल्लाह तोखे पार था मुंहिंजे बच्चे खे कोसो वाह न लाइजे केर सां आणीस मां पंहिंजे सीने सां लाया बच्चे खे मां हुनखे पंहिंजे हथ सां मेहंदी बि कोन आई आहे। हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।